मौजा साईं तमाम किया है जो उस्ताद रही सालगिरह मल्हाई हुई आहे सजन जा एहसान थोरा अर्ज़ कयो त उहे बि ॾिठम आज़माए जिन्हनि इहा साहिब कोन सही मुंहिंजे उस्ताद साईं फरमायो त उहे बि ॾिठम आज़माए जिन्हनि इहा साहिब की न सरे से त थोरे में थकिजी पिया अञा परखा पथ परे मलूक मुंहिंजी माठ में थी बुझी दिलि करे अदा थो को यार करे कुर्बानी सिर कुर्बानी अर्ज़ कयमि त ॾिसां थो शहर जो उन्वान ॾिसां थो अजब तुंहिंजा माल के नज़ारा ॾिसां थो लहे सिज थो पोइ सितारा ॾिसां थो खलकिया तो खालिक मिठा सभु माण्हू के अछड़ा के भूरा के कारा ॾिसां थो कंहिंखे ॾिनई सूंहं साईं सवाई वरी कंहिंजा त बंदि ॿई हितारा ॾिसां थो के ताम खाई बचाए छॾनि था त के पेट खाली बुखारा ॾिसां थो किथे ॿोली ॿोले छॾिया छह साईं किथे माल माण्हू उंजारा ॾिसां थो के कुर्सियुनि ते वेही हुकुम था हलाइनि त किन जे हथनि में बुहारा ॾिसां थो के माण्हुनि ऐं महलनि में माजूं पिया माणनि त के वण जे हेठूं वेचारा ॾिसां थो वरी कंहिंसां कठे आहिनि पंहिंजे प्यार वारा त कंहिंखो सजण साईं ॾुखारा ॾिसां थो कयो यार मूं बि आहे हिकिड़ो साईं करे थो उहो बि किनारा ॾिसां थो बसि लही था वञनि गम गुलाम जा सभु जॾहिं पंहिंजे तजड़े ते प्यारा ॾिसां थो जॾहिं पंहिंजे तजड़े ते प्यारा ॾिसां थो अस्सलाम वालेकुम गुलाम रसूल मंगरियो सुंजो तमाम भलो डाक्टरी आहे उन खां बाद मौसम बोलो करदा दोस्ती देते मौसम बोलो दोस्तन करदा हिकु शेयर करन बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अवल अल्लाह अली आला आलम जो घणी कादिर पांजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ो जोड़ जान जी अर्जात ओदा कोई उन्हनि जे जेके अदा कनि इज़त ॾिन आए वे खे कलबो कढी कुलफत कीनो गुरूर गवाही सची कन सोबत सदा सालिक था मिठी वंडे मोहब्बत बलू कंदी आहे हर वक्त हिदायत सां इनायत मिलंदी मौला बख्श दे अस्सलाम मोहतरम बख्शल खान बुल्लू मोहसन बुल्लू साहब मोहसन तो सही है भली आयो भला करी भलायूं तो भाया भली आयो भला करी भलायूं तो भाया खीर विराए अंगण ते चंबेली चाया थोरा आजा छा घणा केड़ा लाए केड़ा लाया बस सदाई साईं गुण आजा तो गाया चई शाम दया थींदा वाह वाह सही वाह दोस्त भली दिल खोले ॿुधाइनि मानीअ जो टाइम बीती वगी आहे उन खां बाद में सुठो नाले वारो सुगर मोहतरम मोहम्मद यूसुफ भट्टी लाड़काणे शहर सां संस्ताद मोहम्मद यूसुफ भट्टी तमामु सुठो सुगर आहे उनजे लाइ भरपूर तारीफ़ अचणु घुरिजनि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम राणे वटा रात नौ ॾिया पोइ आयो लदीसु लतीफ़ जे ॾातर कना ॾात कोन पुछे ज़ात जेके आया से अॻी विया मुंहिंजा क़ाबिल एतिराम स्टेज ते वेठल साम्हूं सॼण सुगर साथी शाइर अदीब सभिनी खे अस्सलाम वालेकुम यारी मदद मुंहिंजा सॼण साईं रात देर सां ख़ैरपुर प्रोग्राम हुयो ओॾो मोटियासीं
शमीर सुमरे की फोन आई अदा सुभाणे आर्ट काउंसिल में तव्हांखे दावत आहे छो त असीं आर्ट काउंसिल वारा शाइर हुजूं सुगड़ हुजूं अदीब जेके बि आहियूं हिकु ई प्लेटफॉर्म ते आहियूं कहिड़ो बि कमु हूंदो कुझु बि हुजे उनखे पोइते करे लेकिन हिन सॾ ते लभे ज़रूरु पहुचणो आहे साईं मूं अर्ज़ु कयो त तोखे सॾे थी सिंध भेटाई अॼु कूड़नि जो भली कंध भेटाई उहे कूड़ा जेके मुर्शिद कलंदर ते ऐं ॿियनि दरगाहनि ते बम धमाका कनि था पिया उन्हनि जे ई करे असां सिंधियुनि जो सुकून फिटी वियो आहे अर्ज़ु कयमि त तोखे सॾे थी सिंध भेटाई अॼु कूड़नि जो भली कंध भेटाई हिते खोटा रहनि था ख़ासि भेटाई रहदनि हिन आकाश भेटाई थो माण्हू जो खाजे मास भेटाई तनखे कर तूं नास भेटाई तूं बणिजी आहीं सिंध जो रखवालो एशिया खंड में हले तुंहिंजो रिसालो अमुन जे लाइ काफ़ी आहे तुंहिंजे हिकु बैत जो बंदि भेटाई तोखे सॾे थी सिंध भेटाई अॼु कूड़नि जो भली कंध भेटाई अर्ज़ु कयमि त ही सिंध सॼी आहे तुंहिंजे साम भेटाई अहिड़ो को नूरी आण जो निज़ाम भेटाई जे कातिल जो थे कतले आम भेटाई हर माण्हू खे इज़त मिले आम भेटाई नथो ॾिसां दुनिया में को तो जहिड़ो हमसल हरीफ़ तॾहिं त नालो तुंहिंजे मथां थियो लतीफ़ सच ऐं सूंह जो तूं आ सरमंद भेटाई तोखे सॾे थी सिंध भेटाई अॼु कूड़नि जो भली कंध भेटाई हे चौ तरफ़ निकड़ का कात भेटाई नाहे खाली का रात भेटाई हर माण्हू खे फिकरात भेटाई ॼण सूरनि में सकरात भेटाई तूं आ सिंध ऐं सिंधियुनि जो ताज तुंहिंजे दर जी हाज़िरी थो सम्झां मेराज तोॾे अचण आ प्यार मोहब्बत जो हे पंध भेटाई तोखे सॾे थी सिंध भेटाई अची कूड़नि जो भली कंध भेटाई अर्ज़ु कयमि त नेठि त थींदो अमन भेटाई नेठि त थींदो अमन भेटाई ही सारो मुल्क थींदो चमन भेटाई दुश्मन थींदो दफ़न भेटाई सचो तुंहिंजो थींदो हर सुखन भेटाई हर देश वारे खे नसीब थींदी हिन माउ जी मिट्टी इहा दुआ घुरे थो वेठो यूसुफ भट्टी त जीअं बारूद ऐं बम थियनि बंद भेटाई तोखे सॾे थी सिंध भेटाई अॼु कूड़नि जो भली कंध भेटाई तोखे सॾे थी सिंध भेटाई अर्ज़ु कयमि त सिंध असां लाइ नेमत आहे सिंध असां लाइ हिकमत आहे सिंध असां लाइ जन्नत आहे जेको सिंध जो थींदो वेरी तंहिंखे करिणो पवंदो ढेरी इहो हर पासे खां आवाज़ आहे जॾहिं न घोट भेटाई जो वॼंदो साज़ आहे साईं तॾहिं त सिंध कंदी नाज़ आहे अञा अर्ज़ु कयमि त सिंध असांजी शान में मथे सिंध असांजी मान में मथे सिंध असांजी उनवान में मथे सिंध असांजी दास्तान में मथे सिंध जी अजरक टोपी थींदी आहे दिलि खे सुरूर साईं सिंध जी अजरक टोपी खे शरफ़ बख़्शियो आहे हुज़ूर साईं बसि इहो असां ते इलाही राज़ आहे जॾहिं न घोट भेटाइजो वॼंदो साज़ आहे साईं तॾहिं त सिंध कंदी नाज़ आहे सिंध सां असांजो साह हुआ समायल सिंध सां असांजो रूह हुआ निधल सिंध में शाह इनायत सिंध में शाह सचल सिंध में बेकस सिंध में बेदिल ही वक़्तु आयो असां लाइ साॻियो सिंधी उथो सिंधी जाॻो सिंध जो हामी थियो लाल कलंदर शहबाज़ आहे जॾहिं न घोट भेटाइजो वॼंदो साज़ आहे साईं तॾहिं त सिंध कंदी नाज़ आहे सिंध तो में ज़रात जे ज़ख़ीरनि जा अंबार थो ॾिसां सारियूं कणक तुंहिंजो सींगार थो ॾिसां वारियुनि बकरियुनि जा हे चओ तरफ़ चमकार थो ॾिसां फल फ्रूट ऐं मेवा मज़ेदार थो ॾिसां दिलि चवे थी जेकर तो ते बार बार विझंदो रहां पर तोसां असांजो नातो तूं ई असांजी अमड़ दुनिया खां अॻु भरो तुंहिंजो अंदाज़ आहे जॾहिं न घोट भेटाइजो वॼंदो साज़ आहे साईं तॾहिं त सिंध कंदी नाज़ आहे मोहन जे दड़े जी मालिक मथे आहे मोहन जे दड़े जी चाहत मथे आहे मोहन जे दड़े जी राहत मथे आहे मोहन जे दड़े जी सकाबत मथे आहे मोहन जे दड़े जा रहवासी सिंध जा सिंधी आहे ठेठ दुनिया दौलत जाम
सॾबा सेठ बस इहो असां लाइ बेहद बयाज़ आहे जॾहिं न घोट भेटाई जो वॼंदो साज़ आहे सही तॾहिं त सिंध कंदी नाज़ आहे सिंधी आहियां सिंध जो ग़ुलाम सिंध जे शाइरनि शुगरनि खे मुंहिंजो सलाम सिंध में अली जा कदम जेको आहे इल्म इमाम सिंध जो ॿियो नालो आहे बाबुल इस्लाम हिन भूमि भलारी ते भट्टी यूसुफ वरितो जनम सिंध तुंहिंजो करम सिंध तुंहिंजो कसम तुंहिंजो हर गुण असां लाइ फिक्रे फयाज़ आहे जॾहिं न घोट भेटाई जो वॼंदो साज़ आहे सही तॾहिं त सिंध कंदी नाज़ आहे तॾहिं त सिंध कंदी नाज़ इहो नाले वारो शुगर मोहम्मद यूसुफ भट्टी जंहिं भिटाई साहिब जे लाइ चयो त सिंध कोन्हे तोते नाज़ आहे मां इन पिटाल में शुगरनि जे सरदार उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी 76वीं सालगिरह में सिंध जे मायानाज़ फतकार मोहतरम साईं सलीम रज़ा कुंबर साहिब जन खे अचण ते भलीकार चवां थो जेका आर्ट काउंसिल पाकिस्तान लाड़काने जे म्यूज़िक शोबे जा चेयरमैन आहिनि केस मां अर्ज़ु करूं त स्टेज ते अचनि ऐं उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जो को गीत या गज़ल या कुछ भी ॿुधाइनि मोहतरम सलीम रज़ा कुंबर साहब भरपूर तारीफ़ जी गूंज में भरपूर तारीफ़ जी गूंज में सब खां पहिरियों ई त हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में सुगड़नि जे सरताज उस्ताद मलूक अब्बासी जे हिन यादगार प्रोग्राम में सभिनी आयल महिमाननि खे मथां जेके मुंहिंजा साईं वेठा आहिनि ऐं ओतिरा ई मुंहिंजे लाइ साम्हूं क़ाबिल एतिराम सॼणनि खे आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काने जे हिकिड़े नंढे कारकुन जे हिसाब सां दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था ऐं इंतिहाई ख़ुशी थी आहे जीअं असांजी आख़िरी मीटिंग थी त उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी साहिब जे प्रोग्राम जे हवाले सां बि असांखे दरख़्वास्त मिली ऐं असां उहा मंज़ूर करे ऐं भाउ मोहम्मद साले अब्बासी साहिब जन जे हवाले कयोसीं प्रोग्राम मां थोरो बलंद उस्ताद मलूक अब्बासी साहब जो मां ॻाल्हाईंदुसि छाकाणि जो उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी साहब सां मुंहिंजूं बि सोहबतूं ऐं मुहबतूं रहियूं उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी ऐं असां तक़रीबन PTV ते गॾु ईंदा हुआसीं हितां ट्रेन में चढ़ंदा हुआसीं पोइ हुते सुगड़नि जे प्रोग्राम में उस्ताद इंचार्ज हूंदो एजाज़ अली मुकेली साहब असांखे घुराईंदो हुयो मां कचहरीअ में ॻाईंदो हुयुसि उस्ताद मोहम्मद मलूक ऐं असांजो लुकमान खोखर साहब इहे गॾु हूंदा हुआसीं उते कैंटीन ते गॾु खाईंदा हुआसीं चाचे मोहम्मद मलूक अब्बासी में मां हिकिड़ियूं तमामु घणियूं खूबियूं ॾिठियूं हिकु त तॾहिं जो भलो ऐं उन खां अलावा कल्चरली प्यूअरली हिकिड़ो जीअं असांजे सिंधी कल्चर खे उजागर करण वारो मां जीअं दर पियुमि त मुमताज़ ॾिसी करे मां इहो महसूसु कयो त चाचो मोहम्मद मलूक अब्बासी वेठो आहे पोइ मूंखे ॾाढी ख़ुशी थी ऐं ज़ाहिर आहे अहिड़ा माण्हू सदियुनि में पैदा थींदा आहिनि ऐं सुगड़ असांजे सिंधी कल्चर जो वॾो हिकिड़ो जेको आहे सो हिकिड़ी सिंफ आहे सुगड़ जंहिंजो सरताज उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी रहियो ऐं मूंखे मां भाउ मुमताज़ ऐं उस्ताद मोहम्मद मलूक यादगार कमेटी मूंखे ॿ दफ़ा मुंतखब कयो उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जे एवॉर्ड लाइ मां उन्हनि जो निहायत शुक्रगुज़ार आहियां ऐं उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी साहब जे जो लिखियल हिकिड़ी नात जेको उते विया ऐं मदीने में जेको कुझु ॾिठो उहो मूंखे हींअर भाऊ मोहम्मद सालिह मुझे व्हाट्सएप कयो मैसेज ते मैसेज कयो ऐं मां चंद सिठूं लिखी आयो आहियां ऐं जॾहिं मां मदीने में वियो हुउमि त उहे ई नक्शा मूंखे नज़र आया जेको उस्ताद लिखिया आहिनि तव्हांजे नज़र कयां थो लिखियो हींअर ई आहे साईं हाणे मोकिलियो आहे जेकॾहिं
का इन में को चुप या टाटाणो थी वञे त मूंखे मुर्गी माफ़ कजो। नूरी नील मथा यारो को राज नजर आयो, नूरी नील मथा यारो को राज नजर आयो, दरबार मदीना में शहबाज नजर आयो, दरबार मदीना में शहबाज नजर आयो, नूरी नील मथा यारो को राज नजर आयो, पर भात जुमेवारी जिबरील वारे दरता, पर भात जुमेवारी जिबरील वारे दरता, झिरकिन सां पयो खेॾे हिकु बाज़ नज़र आयो, झिरकिन सां पयो खेॾे हिकु बाज़ नज़र आयो, नूरी नील मथा यारो को राज नजर आयो, ॿिया खोड़ कबूतर पिया सारो ॾींहुं उॾामन, हाणे उते मां पाण बि ॾिसी आयो आहियां जेके बि विया आहिनि साईं अमर सुल्तान खुर्शी साहिब जन बि उमिरि जी सादत वासिफ़ कई उन्हनि जा ऐं बदर जन वेठा आहिनि साईं अज़ीज़ साहिब वारा काफ़ी अहिड़ा, उते हिकिड़ो मौजो इहो ई आहे त कबूतर चौक ऐं रसूल पाक जो रोज़ो विच में थोड़ो डिस्टेंस आहे, कबूतर चौक खां वठी गेट आहे 26 नंबर गेट आहे, गेट खां कबूतर खे हज़ारे कबूतर प्लेटनि ते वेठा आहिनि कि हेठि वेठा आहिनि, पर उन्हनि खे इहो हुकुम न आहे त उन गेट खां टपी करे मस्जिद नबी बि ॾे वञनि, त असांजे महबूब जूं इहे तमामु घणियूं सिफ़तूं जेके काइनात में रहमतुल आलमीन आहे, त उनखे कबूतर खे कहिड़ी ज़रूरत आहे जो हुनजे मस्जिद में वेंदो या हुनजे रोज़े तां, उहो चाचे मलूक लिखियो आहे, ॿिया खोड़ कबूतर पिया सारो ॾींहुं उॾामन, मथां कंहिं बि कबूतर जो न परवाज़ नज़र आयो, साईं साधू साहब सां ॾिसी आयो हूं, मथां कंहिं बि कबूतर जो को परवाज़ नज़र आयो, नूरी नील मथा